रहमान रहीम। आबादगार दोस्तों, मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त जिते असांखे का सिंध जी वैरायटी, ख़ासि तौर ते हींअर कणिक जी मौसमु आहे, कणिक जी सीज़न हले पई, का असांजी वैरायटी जेका सुठी लॻल हुजे, को गिरोवर असांखे इनवाइट कंदो आहे या असां पंहिंजी शौक़ु सां वेंदा आहियूं। टंडोजाम जी लोकेशन ते अॼु मां हिते पहुतल आहियां। टंडोजाम जे आसपास ही निया शाहीन न्यूक्लियर इंस्टीट्यूट ऑफ एग्रीकल्चर निया टंडोजाम वारनि जी निया शाहीन 2020 में रिलीज़ थी। हिन वैराइटीज़ जूं जेके ख़ासियतूं आहिनि, ॿ ख़ासियतूं तमामु बहितरीनु अथसि। हिकिड़ी त शार्ट ड्यूरेशन आहे, माना मां ॿुधो आहे त 120, 22, 23, 118 ॾींहंनि जे अंदरि अंदरि जेको आहे TD जे मुक़ाबले जहिड़ी माना जिन्स आहे। हीअ लॻल आहे असांजी, माना ईअं सम्झो त 10 नवंबर ते 12 नवंबर ते लॻल आहे। हीअ तक़रीबन मेच्योरिटी जे क़रीब आहे, हार्वेस्टिंग जे क़रीब आहे। ॿियो हिन जी जेका आहे ख़ासियत आहे, ॿी हिन जी ख़ूबी कैरेक्टर जेको आहे हिन जो, त इहा वैरायटी माना रेज़िस्टेंट वैरायटी आहे, रती खां हर क़िस्म जे माना रेज़िस्टेंट आहे। उन खां अलावा हिन जो संग तमामु बहितरीनु संग आहे। स्पाइक तव्हां हिन जो ॾिसो त केॾो ज़बरदस्तु स्पाइक आहे, ॾाढी बहितरीनु माना आहे कणिक। ऐं असांखे ॾाढी हिते ख़ुशी थी निया शाहीन खे ॾिसी करे। मां कोशिशि कंदो आहियां त मां सम्झां थो त जेके असांजूं अर्ली मेच्योरिटिंग या जेके असांजूं जल्दी पचण वारियूं वैरायटियूं आहिनि, उन्हनि खे माना प्रोमोट कयां। छाजे करे जो असां वटि क्लाइमेट खे चेंज जा जेके इशूज़ अची विया आहिनि, उन्हनि जे करे असांजा फ़सुल ॾाढा नुक़सान था कनि। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी करणु चाहींदुसि त जेकॾहिं हीअ अञा वैरायटी अञा अॻु में लॻल हुजे हा, 25 अक्टूबर, 26 अक्टूबर, 28 अक्टूबर जे अंदरि अंदरि लॻल हुजे हा, मां चवां थो अञा वधीक बहितरीनु परफॉर्मेंस ॾिए हा। अच्छा, हिते तव्हां हिन जो संग बि ॾिसो। ऐं हीअ जेका ज़मीन आहे, इहा ज़मीन कुझु हल्की कलराटी बि आहे, पर हल्की ज़मीन ते बि हिन जी परफॉर्मेंस मां चवां थो ज़बरदस्तु परफॉर्मेंस आहे। ऐं इंशाल्लाह ताला हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी निया शाहीन टंडोजाम वारनि जी। थैंक यू सो मच।